जो हिन एॾे अहम मसइले ते जेको आहे नोटिस वरितो आहे ऐं ही साम्हूं जेकी बेनज़ीर इनकम सपोर्ट ऑफिस आहे जेकी चंद्रमोहन खान ज़िले लाइ एज़ाब बणिजी चुकी आहे। पूरे ज़िले चंद्रमोहन खान 3 तिलका मौजूदु आहिनि। टिनी तिलकनि में ज़ुल्म जो केरु न करे अॼु आहे। पहिरीं ॻाल्हि त ऑफिस मुसलसल 3 महीननि खां बंदि आहे ऐं उर्तू त दर बदर आहिनि। अॼु हिकु ऑफिसर अचे थो माइन खे दाबा ॾी हली थो वञे, पोयां घर आहे हुनजो, बजाए खोलण जे, बजाए मसइला हल करण जे। ऐं बेवा औरतुनि जा पैसा बंदि कया विया आहिनि ऐं 3-4 जेके आहिनि दवायूं जेके चंडमोहन खान तिलके में हलनि पियूं उन ते मनपसंदि कटवती जेकी आहे जारी लॻी पई आहे। जेको खपे उहो पैसा कटिनि। तिलके शाकरी में 55 डिवाइसूं आहिनि जंहिंमां सिर्फ़ु 4 हलंदड़ आहिनि पूरे तिलके में। ऐं हेॾो वॾो तिलको शाकरी में लॻो पियो आहे, 4 डिवाइसूं हलंदड़ आहिनि जेके असांखे ख़बर पई आहे। फी डिवाइस वारे खां 3 लख रुपया वरिता विया आहिनि ऐं उन में मनपसंदि कटवती आहे। मिसाल कंहिंजा 25,000 आया, उनखे सिर्फ़ु 13,500 1500 कटे बाक़ी 12,000 ॾिना पिया वञनि। दिले टंडो गुलाम हैदर में 10 खां 15 डिवाइसूं आहिनि, उते सिर्फ़ु 4 डिवाइसूं आहिनि जेको वरड़ हलाए पियो, जेको मोया नज़रपुर वरड़ मोरी हिते हलनि पियूं। जेके माइन जेके ॻोठाणियूं जेके आहिनि उहे हिते अची किराया करे भरीनि थियूं पर पैसा मिलण लाइ उनखे तयारु कोन्हनि ऐं लाइन में बीहनि थियूं। तिलके चंडमोहन खान में घरनि में डिवाइस बि हले, बेराणी पाड़े में घरनि में डिवाइस बि हले, ॿियूं डिवाइसूं लिकियल आहिनि, मनपसंदि डिवाइसूं हली रहियूं आहिनि। ऐं जेको सॼी सिस्टम निज़ाम आहे उन में BISP ख़ुदि इन्वॉल्व आहे ऐं जेके जेज़ार आहिनि उहे हिन में इन्वॉल्व आहिनि। उहे ॻरिया रिश्वत वठो, मनपसंदि डिवाइस हलाए रहिया आहिनि। जेकॾहिं हिन में थोरी ईमानदारी हुजे हा, ऑफिस खुलियल हुजे हा, हींअर पैसा हलंदड़ आहिनि ऐं हिन माइन जूं शिकायतूं नोट कराईंदा, बेवा औरतुनि जा पैसा खोले ॾींदा। पर इहे कटौती जेके थियनि पियूं उनखे रोकथाम लाइ ऑफिस खुलियल हुजे हा, उहा बंदि पई आहे। पर चंडमोहन खान लावारसनि जो ज़िलो आहे, हिते केरु ॿुधण वारो कोन्हे, केरु बि नोटिस वठण वारो न आहे। असां मुसलसल सोशल मीडिया ते हलायूं पिया। अॼु मेरा न्यूज़ हिन ते आई आहे। सम्झां थो मेरा न्यूज़ जे तसद सां असीं पंहिंजो मैसेज ॾियूं था। 48 कलाक जे अंदरि जेकॾहिं हीअ ऑफिस न खुली, असां हिन ऑफिस ते धरणो हणी वेही रहंदासीं जेसिताईं हिन ग़रीब मिसकिन औरतुनि जा मसइला न थियनि तेसिताईं धरणो जारी रहंदो।